अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम अक़लियतनि जे हवाले सां आहे, ख़ासि तौर ते जेको सिंध में कारोबारी तबिको हिंदू कम्यूनिटी सॾियो वञे थो। अंदरून सिंध में उन जा मुख़्तलिफ़ कारोबार हुजनि था। हर शहर जे हर कारोबार ते अक्सरियत हिंदू कम्यूनिटी जी हुजे थी। चयो वेंदो आहे त हर कम्यूनिटी पारां हिकिड़ी तनज़ीम जोड़ी वेंदी आहे। उन जो बुनियादी मक़सदु जेको हूंदो आहे उन तबिके जे माण्हुनि जी इज्तमाही बहितरी वारे हवाले सां उनजी एक्टिविटीज़ हुजण वारो मक़सदु हूंदो आहे ऐं उन तनज़ीम जी हिकिड़ी कानून साज़ी बि कई वेंदी आहे। उन जा हिकिड़ा असूल ऐं क़ाइदा ठाहिया वेंदा आहिनि। उन क़ाइदनि ऐं असूलनि खे फॉलो कंदे उन बिरादरी, उन कम्यूनिटी, उन तबिके जे माण्हुनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे हल करण जे लाइ उहा तनज़ीम जा जेके उहिदेदार हूंदा आहिनि उहो पंहिंजो असराइतो किरदारु अदा कंदा आहिनि। जैकबाबाद में बि जेका हिंदू कम्यूनिटी पारां निज गैर सरकारी गैर सियासी तनज़ीम जोड़ी वई, पोज हिंदू जनरल पंचायत, जॾहिं हिते मुखी सिस्टम ख़तमु थियो त हिते जमहूरी तरीक़े सां सदर चूंडण वारी रवायत हिकिड़ी विधी वई त जमहूरी तरीक़े सां इलेक्शन कराए हिकिड़ो पंचायत सदर चूंडियो वञे जेको बिरादरी जे मसइलनि खे बहितर तरीक़े सां हल करण जे लाइ हिकिड़ो असराइतो किरदारु अदा करे। बदकिस्मतीअ सां हिते जेका हिंदू जनरल पंचायत आहे, पोज हिंदू जनरल पंचायत, उन जा चूंडजंदड़ जेके बि सदूर रहिया आहिनि उन्हनि सदरनि पारां अहिड़ो को बि असराइतो किरदारु अदा न कयो वियो आहे जंहिंसां हिन तबिके जे माण्हुनि जी जेको आम हिंदू आहे, जेको मिसकीन हिंदू आहे, जेको मसइलनि में पीड़ियल ऐं जकड़ियल हिंदू आहे, उन जी का बहितरी थी सघे। वसीलनि जे हवाले सां हीअ सिंध जी इंतिहाई अमीर तरीन हिंदू पंचायत आहे जंहिं वटि तमामु घणा माली असासा आहिनि, पर अफ़सोस उन असासनि खे बिरादरी जी बहितरीअ लाइ ख़र्च करण बजाए उन्हनि खे ज़ाती इस्तेमालु हेठि वधीक आंदो वियो आहे, जंहिंजे करे उहा जेका पंचायत आहे, उहा हीअ जेका तनज़ीम आहे उहा गैर मौसर रही आहे ऐं उनजो को अहिड़ो असराइतो किरदारु न नज़र आयो आहे जंहिंसां हिन तबिके जे माण्हुनि जी का बहितरी थींदी हुजे। ऐं हाणोकी सूरत हाल में निगरान सदर जे लाइ तजवीज़ कयो वेंदड़ हिकिड़ो नालो डॉक्टर बाबू खुराना, उन वटि बीठा आहियूं, उन वटि मौजूदु आहियूं, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो इन समूरी सूरत हाल जे हवाले सां छा था ॿुधाइनि। डॉक्टर साहब, महिरबानी करे तव्हां इहो ॿुधायो असांखे त जैकबाबाद जी हिंदू पंचायत छो ठाही वई आहे। सही, हिंदू पंचायत जो बुनियादी मक़सदु जेको आहे न, पंहिंजी बिरादरी जी शेवा ऐं बिरादरी जा जेके मसइला आहिनि ऐं जेके असांजा पंहिंजा असेट्स आहिनि, ऐं मां दावा थो कयां त सॼे पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध में शाहूकार तरीन जेका पंचायत आहे उहा असांजी जैकबाबाद जी पूज हिंदू जनरल पंचायत आहे। पोइ असां पंहिंजी बिरादरी जी शेवा ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ ऐं उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ हीअ असां पंचायत जेको न ठाही हुईसीं। पोइ उहा पंचायत बिरादरी जा मसइला हल कराए थी। साईं, इहो चवणु ॾाढो ॾुखियो आहे, छो त मायूसी आहे शहर में, बजाए जेको आहे न हिन वक़्तु मौजूदा वक़्त में पंचायत जो उहिदेदार शेवा जे जज़्बे सां घटि पंहिंजे स्टेटस खे जेको आहे न सम्झी करे पंहिंजे उहिदनि ते बरक़रार रहण में वधीक ख़ुशी महसूसु कनि था पिया। पर तव्हां इहो ॿुधायो असांखे त उन जा जेके बुनियादी मक़सद आहिनि जंहिंजे ख़ातिर इहा पंचायत ठाही वई आहे, जेकॾहिं उन जे मक़सदनि खां उहा पंचायत जा चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि, अॻुवान आहिनि, उहिदेदार आहिनि, उहे हटी विया आहिनि त पोइ हिन पंचायत जी का अफ़ादियत त न रही न। बिल्कुलु साईं, माण्हुनि में मायूसी आहे असांजी हिंदू बिरादरी में। पोइ इन जे करे ई जेको आहे न असां हिकिड़ो एहतसाब जो तरीक़ोकार जेको न अपनायोसीं त जमहूरी तरीक़े सां इलेक्शन थिए ताकी हर पंहिंजे मयाद खां पोइ उहो जेको पंचायत जो सदर आहे साॻी अवाम वटि वञे ऐं साॻी जेको आहे न अवाम खां वञी वोट घुरंदो त अवाम उनजो एहतसाब बि कंदी। ऐं इहो जमहूरी तरीक़ो जेको आहे न मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पंहिंजे वक़्त जे हिसाब सां रहंदो अचे हा त इहो वधीक जेको आहे न बहितर हुयो, जंहिंमें माण्हुनि जे अॻियां वेंदो, कुझु करे वेंदो या कुझु ॾींदो माण्हुनि खे कुझु, त तॾहिं वञी माण्हुनि खे ॿीहर मुंतख़िब कंदा। पर हिते चयो थो वञे त जेको बि सदर चूंडियो आहे उन सदाईं पंचायत जी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा कया आहिनि, माण्हुनि जे मसइला हल करण बजाए अञा उन्हनि खे मसइलनि जे वर चाढ़े छॾियो आहे। इहा हक़ीक़त आहे। सही, बिल्कुलु इन में हक़ीक़त आहे। असांजे कुझु सदरनि ते इहो इल्ज़ाम आहे त हुननि पंचायत खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झी करे काफ़ी शयुनि ते जेको आहे न पंहिंजो कब्ज़ो जमायो आहे ऐं उन जे लाइ माण्हुनि तहरीकूं बि हलायूं आहिनि
पर जेको आहे न उन सां गॾोगॾु कोई हिसाब किताब अञा ताईं का बि जेके बि असांजे गुज़िरियल 10-12 सालनि खां पंचायतूं गुज़रियूं आहिनि उन्हनि को वाज़े शफ़ाफ़ तरीक़े सां आम माण्हू खे अॼु ताईं पंहिंजो कोई हिसाब किताब सो इहे मसइला ज़रूरु असां वटि आहिनि ऐं असां तलाश में आहियूं त जहिड़े जमहूरी अमल सां असांजे जेकबाजी इलेक्शन थिए थी ऐं पंचायत मुंतख़िब थी अचे थी त घटि में घटि उहे पंहिंजा फ़र्ज़ निभाइनि बजाए पंहिंजे स्टेटस खे जेको आहे न सम्झी करे ऐं उन उहिदनि ते जेको आहे न रहनि। तव्हां ॿुधायो त असांजे कुझु सदरनि ते इल्ज़ाम आहे तव्हां इन समूरे उहिदेदारी वारे फ्रेम खां ॿाहिरि निकिरी करे हिकु आम हिंदू जी हैसियत सां हिकु जेकबाबाद जे शहरी जी हैसियत सां हिकिड़े पुरअमन शहरी जी हैसियत सां इहो ॿुधायो त इहो इल्ज़ाम हक़ीक़त आहे या सिर्फ़ु इल्ज़ाम आहे? बिल्कुलु सही हक़ीक़त बि आहे हिन में को शक न आहे त हाणे वधीक जेको आहे न ॾुखियो लॻे थो कंहिंजे लाइ बि चवणु ऐं मां इहा ज़रूरु चवंदुसि त इहा हक़ीक़त आहे। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे सदर पंहिंजो किरदारु अदा नथा करनि त हिंदू काउंसिल हिन महिल ताणी पंहिंजो किरदारु छो नथा कयो आहे? साईं बराह रास्त जेका असांजी पंचायत आहे उन में को हिंदू काउंसिल जो रोल नाहे ऐं जेकॾहिं इन शइ खे मां सम्झां थो वधाउ न थींदो त जॾहिं खां वठी मीडिया जो दौरु आयो आहे या जेको गुज़िरियल असां 5-7 सालनि में ॾिठो आहे त सिंध में जेका असांजी रहंदड़ हिंदू कम्यूनिटी आहे उन में तमामु घणियूं तंज़ीमूं क़ाइमु थी वियूं आहिनि। ख़ुदि असांजी जेका पाकिस्तान हिंदू काउंसिल आहे जॾहिं पाकिस्तान हिंदू काउंसिल क़ाइमु कई वई त असां इहो सोचियो होसीं त असां सभई जेको आहे न पाकिस्तान हिंदू काउंसिल जा मेंबर आहियूं ऐं हिसो आहियूं पर बदकिस्मती सां उन पाकिस्तान हिंदू काउंसिल में बि हिन वक़्तु 2 खां 3 धड़ा जेको आहे न क़ाइमु थी चुका आहिनि ऐं असांजी जेका हीअ जेकबाजी हिंदू पंचायत पूज हिंदू जनरल पंचायत आहे इहा ताक़तवर तरीन जेको आहे न पंचायत आहे पर अफ़सोस आहे इहो थो चवणे पवे त उहे जेकबाद खां ॿाहिरि अञा ताईं पंहिंजो असर रसूख़ न वधाए सघिया आहिनि जंहिंजे करे ॿियनि शहरनि जा माण्हू इनफ़रादी तौर ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे नालनि सां जेको आहे न पंहिंजूं एक्टिविटीज़ जेको आहे न उहे अदा कनि था पिया ऐं उन्हनि जो बि को रोल असांजे हिंदू जनरल ओवरऑल सिंध जे ऐं पाकिस्तान जे हिंदू बिरादरी जे मसइलनि में को बराह रास्त को चङो रोल नज़र नथो अचे। जेकॾहिं हिंदू काउंसिल जो को असराइतो किरदारु न आहे हिंदू कम्यूनिटी जे लाइ कुझु नथो करे ऐं पंचायतूं जेके आहिनि गैर मौसर थी वियूं आहिनि उहे कुझु नथियूं करनि त आख़िर छा थिए हिंदुनि जे या इन कम्यूनिटी जी बहितरी जे लाइ छा थियणु खपे? बसि हाणे माण्हुनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजो सोचे सम्झी जेको आहे न जेकॾहिं इलेक्शन जे थ्रू कोई अचे थो पियो सदर त सोचे सम्झी पंहिंजो वोट कास्ट कनि ऐं पंहिंजो बजाए जेको आहे न कंहिंजी हला गुला या कंहिं लालच जे बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे पंहिंजो वोट जो हक़ जेको अदा करनि ताकी सुठी क़यादत ऐं उहा क़यादत जेका असांजे हिंदू बिरादरी जा जेके असल मसइला आहिनि बेरोज़गारी आहे जीअं त पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट 5% जेको आहे न कोटा रखी नौकरियुनि में हिंदुनि जी पर मां सम्झां थो त अञा ताईं 5.5% या 0.5% बि उन कोटा ते अमल न थियो आहे या माण्हुनि जे अमन अमान जो तहफ़ुज़ आहे अमन अमान कोन्हे ऐं ख़ासि तौर ते हिंदुनि खे जॾहिं टारगेट कयो थो वञे या असांजे नियाणियुनि जा मसइला आहिनि या वरी कारोबारी ॾेती लेती जा मसइला आहिनि त इन्हनि में घटि पंचायत जो असराइतो रोल हुजणु खपे। सो इहा गुज़ारिश आहे असांजे पंहिंजी आवाम खे बिरादरी खे त वोट जो जेको आहे न सोचे सम्झी ऐं सही तरीक़े सां इस्तेमालु कनि ताकी सही क़यादत अचे ऐं उहे माण्हू जे मसइलनि ते ध्यानु ॾिए। भला इहो ॿुधायो त हिते जेका हिंदू पंचायत आहे उन ते इहा बि ज़िमेदारी थिए थी त जेके बि हिंदू कम्यूनिटी जा माण्हू आहिनि उन्हनि खे जे समूरनि मसइलनि खे नज़र में रखे ऐं हिते जेको कारोबारी हिंदू आहे उहो भताखोरी जो बि शिकार आहे ख़ौफ़ जो बि शिकार आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां उनखे थ्रेड्स जेके आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे भताखोरी को तहफ़ुज़ ॾेई सघी आहे पंचायत? न साईं बिल्कुलु न इन में को वधाउ कोन्हे ऐं मां हक़ ऐं सच ॻाल्हाईंदुसि जेकॾहिं मूंखे तव्हां इजाज़त ॾियो त जंहिं पंचायत जो मयाद हिकिड़ो आइन में असांजी जेकबाजी तारीख़ में पहिरियों दफ़ो हिंदू जनरल पंचायत जो आइन ठहियो छो त माज़ी में गुज़िरियल जेके 3 पंचायतूं आयूं उन्हनि जो मयाद 3 साल लिखियो वेंदो हो पर उन में राइटिंग में लिखत में को आइन न हो पोइ जेका बि सदर ईंदो त उहो 3 सालनि जे बजाए 6 महीना 4 महीना 5 महीना इन पिटके में गुज़ारे वेंदो त साईं न मुंहिंजो हे कमु रहियल आहे या मूंखे हीउ कमु करिणो आहे पोइ उन में गुज़ारे वेंदो। पोइ इन्हनि जॾहिं पिटकनि खां पोइ ज़रूरत महसूसु कईसीं त पंहिंजी पंचायत जो हिकिड़ो आइन बि हुजे जंहिंमें आइन में हर शइ वाज़े हुजे त कहिड़े तरीक़े सां पंचायत अचे उनजो मयाद केतिरो हुजे पोइ उन मयाद खे असां 2 साल रखियो होसीं पर बदकिस्मती सां मां पाण जनरल सेक्रेटरी हुयुसि गुज़िरियल पंचायत जो पोइ असांजो जेको सदर वेठल आहे हाणे
ऐं उन जॾहिं 2 साल मयाद पूरा थिया पोइ उन जा मुख़्तलिफ़ जवाज़ हुया, मुख़्तलिफ़ बहाना हुया। कंहिं वक़्तु दोस्त चवे पियो त मुंहिंजो मयाद 2 साल न आहे, 3 साल आहे, अॻे 3 साल हूंदो। कंहिं वक़्तु चवंदो त मूंखे सुप्रीम काउंसिल जेको आहे न परमिशन ॾिनी आहे। कंहिं वक़्तु चए थो त गुज़िरियल जेको सदर आहे उन करप्शन कई आहे ऐं कब्ज़ा कया आहिनि, जेसिताईं उहो कब्ज़ा न छॾींदो मां इलेक्शन कोन कराईंदुसि। मक़सदु आहे खोड़ बहाना आहिनि। जंहिं माण्हू वटि पंहिंजे आइन ते अमल करण जी सख़्त नाहे या शौक़ु नाहे त उहो माण्हू कहिड़ो अवाम जे मसइलनि ते ध्यानु ॾींदो। तव्हां पंहिंजे उहिदे तां गैर फाल छो थी विया? साईं मूंसां प्रॉब्लम इहो हुयो त बग़ैर कंहिं लालच जे शहर जो बचो बचो इन ॻाल्हि खे गवाह आहे त डॉक्टर BH खुराना कॾहिं बि कंहिं पंचायत में अची का करप्शन न कई आहे या का नाले जी लालच न कई आहे। छो जो मुंहिंजो पंहिंजो किरदारु आहे, साफ़ु सुथिरो किरदारु आहे। मां तालका नायब नाज़िम बि रहियो आहियां 4.5 साल ऐं मुंहिंजी क्लिनिक आहे, वेल एस्टेब्लिश क्लिनिक आहे। धणी जा मूंखे गंज आहिनि त मूंखे कंहिं नाले जी बि ज़रूरत न आहे, न मूंखे का लालच आहे पंचायत में। त मां हमेशह जज़्बे सां ईंदो आहियां ऐं हिकिड़ा पंहिंजा ख़्वाब खणी ईंदो आहियां त ही ज़रूरतूं आहिनि असांजी पंचायत जूं। पोइ जॾहिं दोस्तनि सां वेंदा आहियूं उन्हनि खे असां पंहिंजो कुल्लो इस्तेमालु करणु ॾींदा आहियूं। इलेक्शन जे दौरान जॾहिं ईंदा आहिनि असांखे मिंथ मेड़ कंदा आहिनि त तव्हां असां सां गॾु बीहो। पोइ ॾिसंदा आहियूं त उहो पंहिंजे असल कम खां जॾहिं हटिजी वेंदा आहिनि पोइ ॾाढो मां उन मामले में चिचलाईंदो आहियां, मुख़्तलिफ़ फोरमनि ते ॻाल्हाईंदो आहियां। जॾहिं ॾिसंदो आहियां खड़तेल कोन्हे, हू अहिड़े नमूने सां पंहिंजो ॼार विछायूं वेठा आहिनि जो उन्हनि जी पंहिंजी गिरिप आहे पंहिंजी उन ते, त बजाए तनाज़े में रोज़ अचण जे पोइ मां जेको आहे गैर फ़ाल थी वेंदो आहियां। भला जेकॾहिं हिकिड़े सदर असूली तौरु वेठो आहे या गैर असूली तौरु वेठो आहे, हिकिड़े सदर खे हटाइण जे लाइ एहतजाज पुरअमन हुजणु खपे या पुरतशदुद? सही, पहिरियों त एहतजाज हुजण बि न खपे। हक़ीक़त इहा आहे छो त हीउ सोशल फोरम आहे, समाजी फोरम आहे, हीउ को सियासी फोरम कोन्हे। पर जॾहिं हिन खे सियासी बणायो थो वञे ऐं जॾहिं किथां बि दादरसी नथी थिए त पोइ चंद जेके शहर जा माण्हू आहिनि पोइ उन्हनि जेको आहे न एहतजाज जो रस्तो अख़्तियार कयो आहे। ऐं इहो हालांकि असांजी दिलि थी रोए पई त घटि में घटि इहा शइ जेकॾहिं टाइम सां ऐं आइन ते अमल कयो वञे। पहिरियों दफ़ो असांजी तारीख़ में आइन ठहियो आहे। पर हिकिड़ो एहतजाज करे माण्हुनि खे इन हद ताणी उकसाइण जो उहे ख़ुदकशियुनि ते मजबूर थी वञनि, पाण खे बाहि ॾेई साड़े मारे छॾनि, ऐं इहो ठीकु आहे? न सही, बिल्कुलु। इन ॻाल्हि खे असांजो कोई बि बाशऊर माण्हू, शहर जो माण्हू, हिंदू छा मुस्लमान माण्हू बि इन शइ खे पसंदि न कंदो त इहो रस्तो अख़्तियार कयो वञे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां चओ था त हिंदू कम्यूनिटी पारां पंचायत जो हिकिड़ो आइन ठाहियो वियो आहे। आइन में ज़िले जी का सरकारी इंतिज़ामिया जेको किरदारु बाबति का वाज़े थियल आहे ॻाल्हि? साईं, आइन में सिधी साईं तरीक़े सां ज़िले इंतिज़ामिया जो को रोल, पर आइन खां अलावा हिकिड़ियूं रिवायतूं आहिनि। रिवायतूं असां वटि ईअं हूंदो त 1999 खां अॻु में जेके असांजा हिंदू बिरादरी जा चङा मुड़ुस हुया या शहर जा जेके असांजा मुस्लमान स्टेक होल्डर्स हुया या वागधणी हुया, उहे पाण में वेही गॾिजी हिकिड़ी पंचायत ठाहींदा हुआ। पोइ जॾहिं सुदामचंद इहा तहरीक हलाई त न पंचायत जेको आहे न इलेक्टेड हुजणु खपे, त उन खां पोइ सुदामचंद ऐं डॉक्टर हरिदास जो ई इलेक्शन थी जंहिंमें सुदामचंद सोभारो थियो। त उन खां पोइ असां वटि इलेक्शन जो रवाजु पइजी वियो आहे। पोइ जॾहिं सुदामचंद जो त मर्डर थी वियो साल खां पोइ, उन खां पोइ जॾहिं बाबू महेश आयो मुंतखिब थियो, उन 3 साल पूरा कया त उन इलेक्शन खां थोरो लवाइणु शुरू कयो। वरी उन जे ख़िलाफ़ु थोरी मूवमेंट हली, 2 महीननि 4 महीननि खां पोइ उन वञी वरी साॻी इलेक्शन जे प्रोसेस में आयो। त उन खां बाद में लालचंद सीतलाणी खटी आयो जेको असांजो गुज़िरियल सदर बि हुयो। वरी उन जॾहिं 3 साल पूरा कया त उन बि ज़िद कई त बाबू महेश 2-3 महीना कढी वियो आहे त मां बि कढां। वरी कोई तयारु न आहे। वरी उन खां पोइ ॿीहर इलेक्शन थी जंहिंमें बाबू महेश खटी आयो, उन में बि मां जनरल सेक्रेटरी हुयुसि। वरी जॾहिं 3 साल पूरा थिया त बाबू उहा ई शइ शुरू कई त लालचंद 2-3 महीना कढी वियो, मां बि कढंदुसि। वरी उन खां पोइ ज़रूरत महसूसु थी त आइन ठाहिजे राइटिंग में। पोइ उन दौर में जॾहिं बाबू महेश इक़्तिदार न पियो छॾे 2 साल 2.5 साल अॻु में, त लालचंद ई तहरीक हलाई हुई। पोइ डिप्टी कमिश्नर विया हुआसीं। उन वक़्त में डिप्टी कमिश्नर रफ़ीक बुरड़ो साहिबु हुयो, जंहिं असांखे घुराए करे चयो त छो न तव्हांजा आइन ठाहियूं जंहिंमें इहे सभु शयूं राइटिंग में हुजनि। पोइ आइनी कमेटी ठाही फ़तेहचंद कारड़ा जी सरबराही में। शहर जा जेके पढ़ियल लिखियल माण्हू हुया 10, उन्हनि जे हिकिड़ो ग्रुप ठाहियो वियो, उन्हनि इहो आइन ठाहियो। पोइ माण्हुनि 400 माण्हुनि खां शहर जे मौज़ज़ीन खां उन्हनि तजवीज़ूं वरितियूं। पोइ उन में चयूं त हीउ समाजी इदारो आहे, कोई सियासी इदारो नाहे। इन जे इलेक्शन खे जेको आहे असां 2 सालनि जो मुदो कयूं था। आइन में लिखत में उन आइन तहत इलेक्शन थी, 2 सालनि जो असां हलफ़ खयोंसीं। पर हाणे मसइलो इहो थियो त जीअं 2 साल उहे हाणे उहो आइन ठही वियो, जेको कुझु थी वियो, मरहला गुज़री विया।
आइन में सरकारी कंहिं इदारे जी अख़्तियारी जे किरदार अदा करण जी का गुंजाइश आहे को लिखत में आहे आइन में आइन में राइटिंग में बिल्कुलु कोन्हे, पर इहा रिवायत 2.5 साल अॻु में हुई त जंहिंमें उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर असांजे मामलनि में असांजे चवण ते असांजे मामलनि में वेही करे इन्हनि शयुनि खे सुलझायो हुयो। हाणे बि जॾहिं असांजी पंहिंजे पंचायती फोरम में का दादरसी न थींदी त ज़ाहिर आहे माण्हू मजबूरन वञी करे मुखी सिस्टम बहितर हो या पंचायत जे सदर वारो इलेक्शन वारो सिस्टम बहितर आहे? साईं, मुखी सिस्टम में बि कुझु खामियूं हुयूं, असांजी पंचायतुनि में बि कुझु खामियूं आहिनि। मसइलो इहो आहे त मुखी सिस्टम में ईअं हूंदो त जेकॾहिं कोई मुखी तायात रहे थो ऐं गुज़ारे थो वञे त उनजे पुट खे विहारींदा गद्दी ते। ॿई सिस्टम जेकॾहिं गैर मुयसर आहिनि त पोइ उन्हनि खे बहितर करण जे लाइ हिन महिल ताणी को अमल छो न थी सघियो? साईं, उन जे लाइ ई जेको आहे न बहितर करण लाइ असां राइटिंग में हिकिड़ो आइन ठाहियो होसीं। हाणे बि जेकॾहिं उन आइन ते मुकमल अमल कयो वञे त मुंहिंजे ख़्याल में घणा कुझु मसइला असांजा हल थी वेंदा। तव्हां डॉक्टर BH खुराना जी ॻाल्हि ॿुधी, उनजो चवणु आहे त आइन मौजूदु आहे, आइन में सभु शइ आहे, पर सरकार जो उन में आइन में का अहिड़ी शिक कोन्हे त को सरकारी अख़्तियारी उन में मदाख़लत करे। पर जेकॾहिं हिकिड़ो ज़बरदस्ती चूंडियल सदर डिक्टेटर वारी सूरत अख़्तियार कंदो त ज़ाहिर आहे कंहिंखे न कंहिंखे उन में मदाख़लत करण जी ज़रूरत पवंदी। हलंदासीं कंहिं ॿिए हिंदू कम्यूनिटी जे कंहिं ॿिए माण्हू न त उनजी कहिड़ी राय आहे। नाज़रीन, हिन वक़्तु ॿिए हिकिड़े कारोबारी हिंदू कम्यूनिटी जे कारोबारी शख़्स वटि मौजूदु आहियूं। उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो पंचायत खां केतिरो मुतमिन आहे। बेबूलाल, इहो ॿुधायो त तव्हां जे कम्यूनिटी पारां हिकिड़ी पंचायत ठहियल आहे, पूज हिंदू जनरल पंचायत, मुखी सिस्टम हुजे या सदर सिस्टम हुजे, भला उहा तव्हां मसइला हल करे थी? साईं, अहिड़ा मसइला हल करे थो तमामु VVIP। तव्हांखे अॻिले सदर जी बि ख़बर आहे, हिन सदर जी बि तव्हांखे ख़बर आहे। हिकु पंचायती हाल हुयो असां वटि बाबू जे दौर में, हाणे जॾहिं खां लालचंद आयो 2 पंचायती हाल कराया अथई। इन खां वधीक असां जेका बाज़ारनि इन सां 2 हाल ठाराइण सां आम ग़रीब हिंदू जो मसइलो कहिड़ो हल थियो? हिंदुनि खे नौकरियूं ॾियारे सघिया आहिनि, हिंदुनि जे घरनि जा मसइला हल कराए सघिया आहिनि, हिंदुनि जे लाइ के ख़ैराती अस्पतालूं, क्लिनिक के डिस्पेंसरियूं ठाराए सघिया आहिनि? न, डिस्पेंसरी वग़ैरह त कोन मिली आहे, बाक़ी मसइला सुठा हल कराए थो। इहो आहे त ऑनेस्ट बि आहे। मिसाल तौर कहिड़ा मसइला हल कराए? मसइला हल कराए थो जी, ॾिसो हाणे 2 करोड़ रुपया वारो फंड आयो कराची खां, ज़ाहिर आहे हिते ई इस्तेमालु थियो पंचायती जॻह में, तुंहिंजो निशा सिनेमा में, त हिन पाण रुपयो त कोन खाधो न। इन सां पंचायत हाल ठारायो या हिते ॾाढा सुहिणी बिल्डिंग इमारत ठारायो, आम हिंदू खे इन सां कहिड़ो फ़ाइदो थियो? त फ़ाइदो आहे त सहूलियत थी वई न असांजी। अॻे असांखे शादियुनि में तंगी थींदी, जॻहियूं न मिलंदियूं, 20 ॾींहं असां बिफोर लेट करे वेंदा। हाणे एनी हाओ बाबा जे फलानी तारीख़ आहे, बाबा हे हाल तव्हांजे हवाले आहे। माना तव्हांजे ख़्याल में मौजूदा लालचंद बहितर आहे? लालचंद सफ़ा VVIP, इन खां वधीक ॿियो को त माण्हू मिलंदो बि कोन, ऐं अगरि ॿिया मिलंदा त करप्ट मिलंदा। हे करप्ट न आहे? हे करप्ट न आहे। हे बि त मंदरु सॼो विकिणे पियो। कहिड़ो मंदरु तव्हां ॿुधायो भला? तव्हां त साफ़ इहो, तव्हांखे त सभु ख़बर आहे। जंहिंमें हाणे उहो चाहत शादी हाल ठहियल आहे, कुझु वक़्तु अॻु में ॻाल्हि कई पई वञे, हितां जो आम हिंदू जी शिकायत हुई त मौजूदा जेको हिन वक़्तु वेठल आहे सदारत ते, उहो हिकिड़ी पंहिंजी हथ राधू कमेटी ठाहे या प्रॉपर्टी मुर्गो विकिणण जी कोशिशि में हुई, या जेको अॻियो सदर हुयो मौजूदा सदर जेको मौजूदा न, ही त ग़लति आहे। अॻिले टेन्योर में न, ग़लति बिल्कुलु, ये ग़लति अरे बिल्कुलु। हाणे तव्हां बि त हितां जा साफ़ी हो, बाशोर साफ़ी हो, तव्हांखे बि व्यूज़ पता हूंदा शहर मां, लेकिन हिन ते अहिड़ो लीगल न आहे। यानी कोई बि अगरि अलाह खे बि मुंहुं ॾियणो आहे, भॻवान खे बि मुंहुं ॾियणो आहे, त बिल्कुलु हे असां लाइ बहितर आहे। बाक़ी जंहिं बि जेको कुझु कयो इन में किरदारु, असां शहरवासियुनि खे ॾुख पहुतो, तंहिंमें तुंहिंजो फतीचंद काड़ा, भले मां खुलम खुला चवां पियो, डॉक्टर बाबू खुराना, इहे इनवाल्व थी, इहे सॼो पंचायती माल ज़रे गॾु तव्हांखे त ख़बर आहे मुख़्तियार अची वेही रहियो त बाबा हिन सील था कयूं। हाणे अलफ़ जेको आहे खणंदो इहो डॉक्टर बाबू खुराना। इहा जेका बि साज़िश कई त फतीचंद काड़ा कई। फतीचंद जी बिल्कुलु, असां शहर वारा व्यूज़ इहे आहिनि, बल्कि मां न चवंदुमि, बल्कि 100 माण्हू तोखे साम्हूं करे ॾियां त हर कोई ईअं ई चवंदो त इन शुरूआत इन कई। नाज़रीन, जैकबाबाद शहर में हिंदू कम्यूनिटी पारां पंचायत वारे उहिदेदारी वारी छिकताण वारी सूरत हाल मौजूदु आहे। उहा छिकताण जा मक़सद कहिड़ा आहिनि, उहा छिकताण छो आहे ऐं उनजे पुठियां कहिड़ा ॿिया मक़सद थी सघनि था, उन हवाले सां असां हिन वक़्तु गॾु आहियूं हिंदू कम्यूनिटी जे हिकु मज़हबी हिकु धर्मी अॻवान महाराज वासुदेव साहिब वटि। उन सां ॻाल्हाईंदे इहो मालूम कंदासीं
त आख़िर इहा छिक ताण उन्हनि जे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर आहे या वाक़ई उन्हनि जो मक़सदु हिंदू जाती जी बहितरी आहे। महाराज साईं तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त पंचायत जे उहिदेदारी ते हीअ छिक ताण हले पई, भला पंचायत हिते आम हिंदू जेको मिसकिन हिंदू आहे, ग़रीब हिंदू आहे, बेपोच हिंदू आहे या हिकिड़ो कारोबारी हिंदू आहे, उन्हनि जेके मसइला हल कराए सघी आहे कहिड़ो बि उहिदेदार हुजे, या इहे पंहिंजे सिर्फ़ु उहिदे ते वेही करे पंहिंजा मक़सद हासिलु करण जे लाइ ॿई छिक ताण कनि पिया हिक ॿिए सां? साईं असां सिंध टीवी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां असांजे घर ॾे अची करे असां को इंटरव्यू वठो था, तव्हांजा थोरा असां नथा लाहे सघूं। हिंदू ज़ाती न पर हिंदू मुस्लमान तव्हांजा थोराइता आहिनि। सिंध टीवी वारनि जा असां थोराइता आहियूं। जॾहिं बि कोई ॾुखियो वक़्तु थींदो आहे असांजे अॻितो हूंदा आहिनि, असां तव्हांखे वार वार नमस्कार कयूं था, असलाम पेश था कयूं पिया। अर्ज़ु आहे साईं, हिते हिंदू पंचायत जी मिल्कियत एॾी वॾी आहे जो उहे अगरि ग़रीबनि खे असां रोज़ शादियूं करायूं तॾहिं बि असां वटि मिल्कियत जाम आहे। गवर्नमेंट पाकिस्तान असांखे फंड ॾींदी आहे। मां तव्हांखे ॾिसां थो पियो त हिते अगरि सही तरीक़े सां कमु थिए त का मोथाजी कान्हे, असां अञा फंड फ़ौज खे ॾेई सघूं था वठण जी बजाए। मां तव्हांखे गारंटी सां ॾिसां थो असां पंहिंजी फ़ौज खे फंड ॾेई सघूं था, असां पंहिंजी फ़ौज जी मदद करे सघूं था। 30,000 हिते हिंदू रहे थो पियो, न त उन्हनि में कोई असांजो एकता आहे। हालत इहा आहे जो अॻूणो सदर जेको बाबू महेश, मां दरबार में वेही करे तव्हांखे ॾिसां थो पियो, हुनखे अॻियो नशो लहे ई नथो। अॻियो जेको हुन पैसो कमायो आहे मूंखे चङी तरह ते ख़बर आहे त कैसेट विकिणंदो हो। मुंहिंजो बि कैसेटनि जो दुकानु हो, मां बि ग़रीब हिकिड़ो महाराज आहियां। हिते जेके बि महाराज आहिनि उन्हनि में ग़रीब महाराज मां आहियां। हे जेका बि दरबार ॾिसो था मां पंहिंजे पैसे सां ठहायां थो पियो। काई हिते गवर्नमेंट जी मदद कोन्हे, न का पंचायत जी मदद आहे। पंहिंजा खाता, पंहिंजी मिल्कियत आहिनि ऐं पंहिंजा मुरीद आहिनि जेके असांखे ॾियनि था पिया। बाक़ी इन्हनि न कोई असांखे गवर्नमेंट खां वठी ॾिनो, न असांजी का मदद कयूं। हाणे हिन टाइम ते जेको बहरान आहे, मां तव्हांखे ॾिसां थो पियो, हिकु त वोटनि जो चकर हले थो, ॿियो असांजा हालात न ख़राबु आहिनि। मां पहिरें दफ़े बि मां एज़ाज़ ख़ान खे बि अर्ज़ु कयो हुउमि, ख़ुदि बाबल ख़ान खे मां हथ जोड़े करे अर्ज़ु कयो हुउमि त साईं शहर तव्हांजो आहे, शहर जे अंदरि गौर कयो वञे त हे आख़िर असांजे अंदरि झेड़े जा जेके चकर हलाइनि था पिया, आख़िर आहे छा? ॿाहिरों जा एजेंट आहिनि या ॿाहिरों जो कोई चकर हले थो, कोई ॿाहिरें मुल्क जो कोई एजेंट आहे, असां में मथां निकिरी पए? ईअं मां नथो चवां, पर मां तव्हांखे ॾिसंदो हालात अहिड़ा था पेश करनि। हिकु हिंदू थी करे पीउ पुट जो झेड़ो थी वञे ऐं उते उन जाड़े जेको बहरान थी वियो, पूरे ज़िले जी पुलिस अची वई हुई। बाबर ख़ान पंहिंजी ज़िद ते वेठो हुयो कि हिंदुनि जी मिल्कियत ज़ब्त न थिए, हुनखे ताला हणण जी लॻी पई। न पर हिंदू जेके पंचायत जा सदर आहिनि इहे आम हिंदू जे लाइ कमु कंदा आहिनि या पंहिंजे मफ़ादनि जे लाइ? हिन टाइम ते साईं उजाड़े सदर मां तव्हांखे ॾिसां बाबू महेश वटि हिन टाइम ते घटि में घटि पंचायती मिल्कियत जो सदर थी करे ऐं पंचायती मिल्कियत खई अथई घटि में घटि 10 करोड़ खां मथे आहे। अञा बि मां सम्झां थो 20 करोड़ जी आहे। इंडिया में बि इंजी मिल्कियत आहे। पाकिस्तान को खणी करे मां चवां थो मूंखे शर्म थो अचे पंहिंजे हिंदुनि ते ॻाल्हाईंदे। हिन टाइम ते असां हे खोखो करे छॾियो हिन मुल्क खे। उते वञनि करोड़नि रुपया इन्वेस्टमेंट उते पंहिंजी हिंदुस्तान में मिल्कियत आहे। बाबू महेश जी अच्छा, हितो खणी वञी उते ठाही अथई। हितों जी जेका मिल्कियत आहे पंचायती घटि में घटि 20 करोड़ जी मिल्कियत आहे। अगरि उहा मिल्कियत सही तरीक़े सां इस्तेमालु थिए त मां तव्हांखे ॾिसां थो गारंटी सां असां पाकिस्तान जी फ़ौज खे फंड ॾेई सघूं था। हाणे इहे सदर आम हिंदू जे लाइ कमु नथा कनि। मां चवां थो ख़ुदा करणु, ख़ुदा जे वास्ते हिननि जी तव्हां ताईं मुखालफ़त करो। मां तव्हांखे हथु जोड़ां थो, मंदर जे अंदरि इहो सदर आयो, मां तव्हांखे ॾिसां थो हिन जे पोइ तूं अलाए छा चकर आहे, हा न, हे बर्बादु करे छॾंदा शहर खे। थी सघे थो कोई अहिड़ो छेड़ो कराए विझनि मुस्लमान जो हिंदू तबाह थी करे तूं लॾ था। असां ख़ुशि आहियूं, मुस्लमान जेके बि आहिनि सरदार, असां उन्हनि जे ज़रिए हिते रहिया पिया आहियूं। पाकिस्तान में असांजी मदद करनि था। अगरि इहे टकराए विझनि किथे विड़ी, हिननि जो धंधो थी पियो आहे, इन्हनि खे विड़ाइणु, इन्हनि खे अटकाइणु, किथे वॾियूं ताक़तां अटकियूं या उनजाड़े जेको बहरान हो अहिड़ो मुसीबत वारो बहरान हो। माना तव्हां चओ था त पोइ हिते हली ईअं थींदो, पोइ विड़नि सां न पटिजनि बूटा। साईं पटिजी अहिड़ो वेंदासीं जो असांखे, मां तव्हांखे ॾिसां थो रस्तो न मिलंदो।
इन करे ख़ुदा जे वास्ते इन ते वॾी तवजा ॾियो, वॾी तवजा ॾियणी पवंदी मीडिया खे, सॼी मीडिया खे मां हथ जोड़ां थो, पाकिस्तान जी मीडिया पूरी खे चवां थो पियो त जैकम्बाद वॾे बहिरान में आहे, ईअं न थिए जो वोटनि जे टाइम ते रुगो लाशां पयूं हुजनि। हिन टाइम ते मां तव्हांखे ॾिसां थो मुंहिंजी मिल्कियत आहे, पंहिंजी ज़ाती नाने जी, खातो आहे पर असांजे घटि में घटि असांजी 200 साल पुराणी मिल्कियत आहे। ॿाहिरों दुकानु मुंहिंजो, मिल्कियत मुंहिंजी, उन ते हिकिड़ो कब्ज़ो कयूं वेठो, पंचायत उन खां किरायो वठंदी। बाबा पंचायत छो थी वठे, पंचायत खे बुख कहिड़ी आहे, मां मंदर खे अंदरि पंहिंजो राति ॾींहुं हिंदू मुस्लमान जो लंगर हले थो हुते, हा न, हे बाबू मास्टर जा कमु अथव, उते हिंदू मुस्लमान जो कमु इहो थो हले पियो, राति ॾींहुं लंगर हलंदो आहे। जैकम्बाद में कंहिं बि मंदर में हलंदो आहे, बाबा गणेश दास जे मंदर में राति ॾींहुं ऐं न्याणी जूं शादियूं कराईंदा आहियूं, ऐं जेके मुस्लमान न्याणी बि आहिनि उन ॾे असां अटो बि मोकिलींदा आहियूं। अच्छा, उन जे बावजूदि ॿाहिरों हिकिड़ो दुकानु आहे जेको असां चऊं पिया असांखे कथक अचे या असां वधायूं या वॾो कयूं, न्याणी जूं शादियूं बि करायूं था, हुते सोशल कम बि थींदा, कथा कीर्तन बि। हाणे ॿाहिरियों दुकानु मुंहिंजी मिल्कियत आहे, पहले हुनजो किरायो पई वठे पंचायत बाबू महेश जी, हाणे तव्हांजो जेको हुयो कंवर उहो लिखी ॾे वियो अथव हिन जी पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे, मां वटि खाता आहिनि। उनखां पोइ वरी लालचंद लिखी ॾिनो आहे, उनजे बावजूदि केस माथे करे छॾियो अथऊं। बजाए मां सरदारनि खे मिनथां थो कयां, फारूक ख़ान खे चयूं, फारूक ख़ान बि कूड़ो कयसि, तव्हांजे शरीफ़ ख़ान बुलेदी कूड़ो कयसि, हा न, ख़ालिद ख़ान लुंड तो चवाए पछो आहे हुनखे फारूक ख़ान खे, त बाबा हिकु महाराज सां नाजाइज़ी थिए थी भई, हुनजो दुकानु आहे पंहिंजो ज़ाती, कोर्ट जे अंदरि कूड़ो केस मुंहिंजे मथां, ताकी मुंहिंजी इमेज ख़राबु थिए। माना हिन छिकताण सां हिंदू जाति खे नुक़सानु आहे। हा साईं, हिन सदर खे बि मां अपील थो कयां त मां चवां थो बाबा सेवा जो कमाए न, तव्हांखे असां मिल्कियत ॾियूं था न त हुन मिल्कियत जी हिफ़ाज़त कयो। मिल्कियत अगरि हली वई त पोइ पंचायत हलंदी कान्हो, पंचायत कीअं ठहींदी? असांजी मिल्कियत आहे अर्बन रुपयनि जी, हिते जैकम्बाद में गौशाला जेका आहे पई आहे, तव्हां ॾिसो उते असां अगरि ठहायूं घर त गौशाला आहे, ज़रई ज़मीन आहे, पंचायती हाल आहिनि, जनता हाल आहिनि। पाकिस्तान में सभ खां वधीक में वधीक मिल्कियत असांजी आहे। मां चवां थो सुठे माण्हू खे अचे, सुठा हिंदू ॻोल्हिया वञनि, पर सुठे माण्हुनि खे असांखे वञिणो पवंदो। इहे असांखे मिनथां था। हिंदू कौंसिल को तव्हांजे मसइलनि जो हल करे थो? कोई हिंदू कौंसिल आहे, हिकिड़ी कौंसिल ठाही अथऊं। ॿुधो, हे जेको आइन ठहियल आहे न, ख़ुदा जो कसम मंदर में वेठो आहे, मां तव्हांखे हिन खां सुठो आइन ठाहे करे, आइन जो मतिलबु छा आहे, हिकिड़ी जेका असां वटि परवेज़ मुशर्रफ न पियो ठाहे सघे, जेको आइन ठहे पियो हिन जो असांजी क़तल बतल जो, न्याणी जो जेको थिए पियो कार्यकारी जो, उन ताईं अॼु ताईं न पुॼी। हिननि मिंट में हिकिड़ो आइन ठाहे छॾियो, अनपढ़नि हिकिड़नि 200 सयूं वठी रोड वारनि खां ठाहिया छा अथऊं, असां ते मंदरनि जो कमु करायूं, इहो मंदर जा फ़ैसिला कयो। तव्हां असांजा छा फ़ैसिला कंदो, तव्हां त असां पहिरीं पवंदा आहियो, फ़ैसिला असां कराईंदा आहियो। न्याणियुनि जा फ़ैसिला मां वटि थींदा आहिनि, घटि में घटि हाणे बि मां 15 न्याणियुनि जा फ़ैसिला कया आहिनि, जेके न्याणियूं मां खणाई बि आहिनि ऐं न्याणियूं छॾायूं बि आहिनि। ख़ुदि यार मोहम्मद सरदार मां जापो पठियो त चई फ़ैसिलो मोकिली, उहो ई मां करायो आहे। माना मौजूदा आइन में तव्हां मुतमिन न आहियो? आइन ई कोन्हे, मां तव्हांखे पुछां DC जो आयो, DC अचे पियो, मां DC साहिब खे अपील कयुमि, मां मान वारा साईं त माण्हुनि खोड़नि इतिराज़ कयो, भई दिल्ली जो मालिक आहे, मान वारो त साईं आहे न, सरदार आहिनि असांजा, मां महाराज आहियां, अदब सां ॻाल्हायूं। मां तव्हांखे ॾिसां थो, मां अॼु बि साईं जन खे अर्ज़ु कंदुमि त तव्हांजो ठपो लॻियल आहे न आइन ते, DC जो को असुली तौर ते DC जो कमु न आहे, लॻल ई कोन अथव न ठपो, त उन ते छा इहो करे, उन ते विड़े छो? ऐं वरी अचो उन ते कोई असांजो जेको आहे हिन जी थींदी आहे जेका असांजी कोई मिनिस्टर आहे जेको एजाज़ ख़ान जो ठपो आहे। मां तव्हां चवां थो पियो कंहिंजी गारंटी आहे, तव्हांजी अथसि, मीडिया जो ठपो आहे, छॾो उन आइन ते कौंसिल जे चेयरमैन जो बि ठपो कोन्हे, कंहिंजो बि कोन्हे, रुगो ईअं 3-4 पना ठाहे ऐं पेश करे हाणे हथु ठोक आइन ऐं उथ था खणनि, ऐं वरी वेठा अनपढ़ आइन ठाहींदा आहिनि, बैरिस्टर ठाहींदा आहिनि, जज ठाहींदा आहिनि, या सब्जी विकिणण वारा या ताराजी वटि वारा कंदा आहिनि। आइन त बैरिस्टर ठाहे न कोई, वरी उनखे पास करे, हा न, या जेको असां वज़ीर दाख़िला उनखे पास करे, या ॿियो कुझु न, मीडिया तो क़बूल करे न, पननि ते आइन ठाहे करे साईं मंत्रनि जा फ़ैसिला असां कनि। और तव्हां छा कंदो, वोट त असां वटि आहिनि, तव्हां वटि त 10 वोट बि कोन्हनि, वोट महाराजनि वटि आहिनि। हाणे बि मां तव्हांखे शनाख्ती कार्ड 8 या 500 असांखे मुरीद आहिनि पंहिंजा, जाॾे चवंदासीं होॾे वेंदा, हे क़ुर खणी वञनि, गीता खणी वञनि, बि असां न ॾींदा, असां कुझु ॾींदा ई न। जॾहिं असांखे मर्ज़ी पए हिननि खे हरवायूं खटायूं, जॾहिं असांजी मर्ज़ी पवंदा महाराज वाशू जी, ओॾी महिल उहो खणंदो आहे।
जॾहिं मुंहिंजी मर्ज़ी पवंदी आहे लालचंद खणंदो आहे, जॾहिं मर्ज़ी असांजी मर्ज़ी पवंदी आहे खणंदो आहे। कुंदन स्वामी जी जॾहिं मर्ज़ी पई त बाबू महेश खटियो, जॾहिं महाराज वासुदेव जी मर्ज़ी पई त लालचंद खटियो। ईअं आहे चकर। बाक़ी सलाहियत जे हिसाब सां मां तव्हांखे ॾिसां थो असांखे वञिणो पवंदो, असांखे सरदारनि ॾे वञिणो पवंदो। मतलब तव्हां ॿिन्हिनि सदरनि मां मुतमिन न आहियो? हिन सदर साईं मुंहिंजे दरबार में हिकु दफ़ो मां चयोमांसि साईं मां तोखां मुतमिन न आहियां, तुंहिंजे कम खां मुतमिन न आहियां। लालचंद खे चयो? लालचंद खे चयोमांसि, लालचंद खे हिकिड़ो पुटु आहे, हिते मूंखे चयईं त वासुदेव कमु थिए थो पियो, केतिरो थियो आहे मूंखे इहो ख़बर न आहे, मां पैसा ॾींदो आहियां। शलूरामन ॿिया आहिनि जेके उहिदेदार आहिनि, मां पंहिंजे जेब में रखियो कोन्हे। तव्हांजा पैसा जेके आहिनि टीवी जे मथां लॻा पिया आहिनि, तव्हां उहो हिसाबु जॾहिं बि वठो, मुंहिंजा हथ सफ़ा आहिनि। हिते ऐं पुटु अथसि हिकिड़ो, मूंखे दरबार मां हिन खां बि मुतमिन न हुउमि ऐं हाणे बि मुतमिन कंहिंखो ई न आहियां। सही तरीक़े सां मां तव्हांखे ॾसां थो पियो, ख़ुदा करणु हे मथां कोई सरदारनि जो छेड़ो थी पए, असांखे वठी हलो, मां सरदारनि खे हथ जोड़ियां, बाबल ख़ान खे मां हथ थो जोड़ियां, साईं तव्हां शहर जा मालिक आहियो। असांजो MN आहे साईं, असांजो एजाज़ ख़ान सिर रखंदे सुठी तरीक़े सां ईंदो आहे, सुठो आहे, तमामु तमामु सुठो आहे। पर अहिड़ो कमु बि न करे जोड़े हिकिड़े गंदे माण्हू जी फेवर करे जो पंहिंजा ई वोट विञाए छॾे, ईअं बि न करे। हा न, मां इहो साईं जन खे मां अपील कंदुमि त साईं पाण वटि, ऐं मां तव्हांखे अॼु ॾिसूं वोट एजाज़ ख़ान वठनि, न बाबू महेश वठनि, न लाले वठनि, वोट अहमद अली बिरोही वठनि या महाराजनि वठनि। मां तव्हांखे गारंटर ॾसां थो, हिन वटि 10 वोट कोन्हनि। उनजाड़े बाबू वियो आहे जलसे में, कुल माण्हू 25 हणी पंहिंजो भाटियो साड़े माना हिते वोट अहमद अली बिरोही ऐं महाराजन वटनि? महाराजनि वटि आहिनि, अहमद अली बिरोही ख़ुदि एजाज़ ख़ान वटि आहिनि, शरीफ़ ख़ान बुलेदी वटि आहिनि, हिते सरदारनि वटि आहिनि। तव्हां जलसो करायो, तव्हां हिननि खे घुरायो, हिननि वटि 10 माण्हू न हूंदा, रुगो एजाज़ ख़ान ईंदो, ॿुधो सॼो शहर अची वेंदो, बाबल ख़ान ईंदो सॼो। हाणे उनजाड़े हिंदू मरण जे वास्ते तयार आहे, अगरि बाबल ख़ान न हुजे हा न, हिकु हिंदू बि पंहिंजे जाइ में न हुजे हा, मरण उनजाड़े बसि बाबल ख़ान जे ख़ातिर जेॾी महिल वेठो आहे, शींहुं वेठो आहे त सभई वेठा, वेनी न। मां पाण बि चवां त मां छा कयां भई, मुझा त न खाईंदुमि, हक़ी ॻाल्हि ॾिसां थो पियो। सरदारनि जे ज़ोर ते शहर हले थो, असांखे हेॾे ॻाल्हि ॿुधो, इन्हनि जे वास्ते असांखे हथु जोड़े करे मां वेनिती कयां थो त ईअं न जो हाणे पीउ पुट खे विड़ाए छॾियूं। साईं हेॾी वॾी साज़िश, ऐं मां ISI खे उन रिपोर्ट कई आहे त साईं ॻोल्हा कयो, पाकिस्तान जा दुश्मन अगरि मिली वियो त जेकमबाद खां सवाइ ॿी जॻह ते न मिलंदव। हा नाज़रीन, तव्हां महाराज वासुदेव जी ॻाल्हि ॿुधी, उनजो चवणु आहे त हे हिकिड़ी अहिड़ी साज़िश आहे जंहिंसां हिंदू जाती तबाह थींदी। उनजे करे शहर वासियुनि खे, शहर जे मोज़ीन खे, शहर जे मोतबरीन खे ऐं बिरादरियुनि जे वॾनि सरदारनि खे, चङनि मुड़ुसनि खे उन पारां अपील आहे त हिन मामले खे संजीदगीअ सां वठी करे मामिलो हल कयो वञे। ॿी सूरत में न सिर्फ़ु हिंदू जाती जो नुक़सानु थींदो, पर हिन सॼे शहर जे लाइ हानिकार साबित। नाज़रीन, जैकबाबाद में पंचायती हवाले सां पैदा थियल सूरत हाल इंतिहाई छिकताइण वारे कंडीशन में आहे। हितां जी पंचायत हितां जे आम हिंदूअ जे लाइ केतिरो कारगर साबित थी आहे। हितां जो हिंदू साॻोई सूरनि में, पंचायत जा उहिदेदार सदाई ठठ में, आख़िर उन मिसकिन हिंदू जो कहिड़ो कसूर आहे जो वरह गुज़रण बावजूदि बि उन्हनि मसइलनि जो शिकार पंचायत जे उहिदनि ते वेठल अमीर बणिजी वञनि ऐं आम हिंदू उहो ई अज़ाब में। पंचायत जो उहिदो जेको गैर सरकारी गैर सियासी तंज़ीम पोज हिंदू जनरल पंचायत, उहा केतिरी गैर सियासी रही आहे ऐं उन हवाले सां जेका हिते जैकबाबाद में उनजो किरदारु रहियो आहे। सिंध जी अमीर तरीन पंचायत, पर हितां जो आम हिंदू वीचारो रोज़ानो ग़रीब खां ग़रीब थींदो वञे, अदम तहफ़ुज़ जो शिकार, परेशानी जो शिकार, थ्रेट्स जो शिकार। इन सूरत हाल में पंचायत जी कहिड़ी अफ़ादियत आहे या जेका सूरत हाल छिकताइण वारी आहे उहा छो आहे, इन हवाले सां असां हिन महिल गॾु आहिनि पोज हिंदू जनरल पंचायत जैकबाबाद जा अॻूणा सदर बाबू महेश लाखाणी साहब। उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो पंहिंजी कहिड़ी राय रखनि था। लाखाणी साहब, महिरबानी करे इहो ॿुधायो त पोज हिंदू जनरल पंचायत ही सिंध जी अमीर तरीन पंचायत सदियूं पुराणी पंचायत आहे, कॾहिं मुखी सिस्टम हो त कॾहिं सदारती सिस्टम आहे, पर चयो थो वञे त हिंदू कम्यूनिटी जे लाइ दवारका दास खां पोइ जेकॾहिं कुझु किरदारु रहियो त सुधामचंद चावला जो रहियो। उन खां पोइ जेके बि सदर चूंडिया आहिनि उन्हनि आम हिंदू जाती जे लाइ घटि ऐं पंहिंजे लाइ वधीक एक्टिविटीज़ कयूं आहिनि। तव्हांजी कहिड़ी राय आहे? साईं, बहरहाल त इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे।
अगरि पहचान सुजाग थी आहे त सदाम चंद जे 2001 में जेको आहे त इलेक्शन जेका सिस्टम जेको थियो त उहो सदाम चंद जे वक़्त में थियो जेको आहे त पहिरीं 2001 में इलेक्शन थी। बहरहाल हिकिड़ी सिस्टम इलेक्शन जो जॾहिं ठहियो त उन में बिरादरी खे मतिलबु त असां चऊं पिया त इलेक्टेड बॉडी अचे जेको अवाम जो हक़ आहे, अवाम वोट ॾे थी ऐं साम्हूं उहो हक़ बि रखे ॻाल्हाइण जो। असां इन जे करे जेको आहे सिस्टम आहे इलेक्शन जो रवायत पई, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त इलेक्शन में जमहूरियत आहे, जमहूरियत में माण्हू हर हिकु माण्हू खे ॻाल्हाइण जो हक़ आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे त 2002 में इलेक्शन थी, उनमें असीं कामयाबु थी आया हुआसीं त उन में ई जेको आहे त असां काफ़ी जेके हिंदू बिरादरी जेके मसइलनि में फाथल हुया ऐं जेके ग़रीब गुरबो हुयो, असां बाक़ाइदे उहो माण्हू साम्हूं आहिनि ऐं नियाणियुनि जूं ग़रीबनि जूं शादियूं जेके माण्हू जेके बेरोज़गार हुया ऐं उन्हनि जा ॾिसो न हिन दौर में हिंदू कम्यूनिटी को छॾे जनरली ओवरऑल हर क़ौम में ग़रीब गुरबो पियो आहे। माण्हू वस पई थो, असांजी पहचान को वसीला न आहिनि जो मथों असांखे को फंडिंग अचे जो असां वेही करे उहा पूरत करे सघूं। हीअ असांजी पंहिंजी बिरादरी आहे शहर जे अंदरि ऐं असां उन्हनि जे थ्रू ई जेको सनो सुको जेको थींदो आहे, असां माण्हुनि जी हिकिड़ी पंहिंजी बिरादरी आहे, 25-30-40 हज़ार हिंदू बिरादरी रहे थी, असां उन्हनि जी पंहिंजे हिसाब सां कंदा आहियूं। को वसीला असांखे मथों न आहिनि सरकारी तरीक़े सां, न को सरकार असांखे ॾिए थी जो असां उन्हनि जी पूरता कयूं। पर बाबू महेश लाखाणी, तव्हां हिन महिल जेका छिकताइण वारी सूरत हाल आहे इहा छो आहे? साईं ॾिसो न, हिकिड़ी रवायत तव्हां ॻाल्हि कई त सदाम चंद चावला हिकिड़ी सदाम चंद चावला वॾनि जा मिसाल द्वारकादास पंहिंजे दौर खां वठी करे हिकिड़ी जदोजहद हली, इलेक्शन जी मूवमेंट हलाई, हिकिड़ो टाइम पूरो पीरियड हिकिड़ो सिस्टम हिकिड़ी रवायत आहे, टाइम पूरो थी वियो आहे। अगरि हिकिड़ो साम्हूं वारो इलेक्शन पब्लिक घुरे थी, इलेक्शन कराए ॿीहर अचे, वेलकम पब्लिक जे थ्रू अचे, जमहूरियत आहे। त चवे थो हू बि गैर आइनी तौर हू बि आइनी मुदत खां वधीक अरसो बाबू महेश लाखाणी बि वेठा हुआ। साबित करियो अगरि आहे, मूंखे इहो ॿुधायो त कहिड़े महीने में इलेक्शन थी। उनजे ख़िलाफ़ एहतजाज कया? मां एहतजाज न, मां पहिरियों कानूनी तरीक़े सां दग वरितो, मां डिप्टी कमिश्नर ॾे बाक़ी एप्लीकेशन खणी वियुसि जंहिं तरीक़े सां उहे अॻे विया। हा, इहा रवायत उन्हनि विधी त बाबा जेको आहे त हालांकि मूंखे त 15 ॾींहं बि न थिया, 15 ॾींहनि में उन्हनि खे अलाए छो इहो सिस्टम लॻो। हालांकि मां पाण सुहिणे नमूने शहर जा मोज़िज़ मिनिस्टर हुया, मीर मुमताज़ खान, एजाज़ खान, DCO SP शहर जा सभु मोज़िज़ीन, मां पंहिंजी पहचाती हाल में जेको घुराए करे रिफ्रेशमेंट करे सुहिणे नमूने खिलंदे खिलंदे भाकुर पाईंदे मां आवाम जे साम्हूं जेको आहे त केयरटेकर वियाई। हीअ मूंखे सम्झ में नथो अचे हिननि खे, या त पंहिंजे मथां एतमाद न आहे। पब्लिक हिकिड़ी इलेक्शन घुरे थी, टाइम पीरियड पूरो थी वियो आहे, आवाम जे साम्हूं अचो, तव्हां छा कयो आहे छा न कयो आहे, हिसाब आवाम कंदी। अगरि बाबूलाल ग़लति आहे त उनजो हिसाब आवाम कंदी। तव्हां केरु थींदा आहियो जेको हिसाब करण वारा? आवाम हिसाब कंदी। तव्हां मैदान ते अचो, इलेक्शन जो ऐलान कयो, केयरटेकर विया आहियो, उहो अची करे इलेक्शन कराईंदा। हिसाब जेको बि कंदी आहे, चाहे जमहूरियत में मथी पार्टी हुजे चाहे हेठि हुजे, फ़ैसिलो आवाम कंदी आहे। लाखाणी साहब ॾिसो, तव्हां चओ था त गैर आइनी तौर हिन महिल वेठल आहे सदर लालचंद सीतलाणी, तव्हां उनजे लाइ शहर जी इंतिज़ामिया सां बि राब्तो कयो, तव्हांजो चवणु आहे त उनजो रवायत उन्हनि विधी पहिरियां, पर तव्हां उन ख़िलाफ़ एहतजाज बि कयो? हा, एहतजाज इन जे करे बिल्कुलु असां कयोसीं, छो जो अॼु अगरि मिसाल आहे त हीउ लालचंद मूंसां इलेक्शन ॾिसो न पियो लड़े। लालचंद जे पोयों हिकिड़ियूं वॾियूं हथनि जेको आहे त उहे कहिड़ा हथनि? उहे हाणे मां सॼे शहर खे ख़बर आहे, उनजे पोयों हथनि जेके उहे चाहिनि था। जेकॾहिं सॼे शहर खे ख़बर आहे त TV स्क्रीन जे ज़रिए तव्हां सॼी हिंदू जाति खे, सॼे पब्लिक खे, सॼे पाकिस्तान जे सिंध जे आवाम खे ॿुधाए छॾियो कहिड़ा हथनि जेके साज़िशूं कनि पिया। मां कुझु नाला वक़्त ते खणंदुसि। हीउ जेको आहे त हिकिड़ो ई माण्हू आहे जेको अंबा जे अंदरि जेको हिन ते सवार थी करे घुमंदा आहिनि। हीउ उहो ई हिकिड़ो आहे लालो आहे जंहिं ते सवार थी घुमंदा आहिनि माण्हू, ॿियो आहे ई कोन माण्हू। छो जो इहो सवार हिकिड़ो हलियो वियो जैकाबाद खां, पोइ कंहिं ते चढ़ंदा, इन जे करे हिनखे वॾा हिकिड़ा हथनि। इहो हिकिड़ो सवार हूंदो, इहो हलियो वियो त ईअं सम्झो जैकाबाद में हुननि जी पॉलिटिकल सियासत ख़तमु थिए थी, जंहिं ते पाण खे ज़ाहिर करे रोडनि ते निकिरंदा आहिनि। उहो हिकिड़ो ई माण्हू आहे, लालचंद जे मथां हथु रखी वठंदा, इहो माण्हू असांखे खपे। इहो हलियो वियो, असांजो छा थींदो? लालचंद जो तव्हां ते इल्ज़ामात सरकारी मशीनरी इस्तेमालु करे पियो?
साईं बिल्कुलु सरकार गवर्नमेंट इंतज़ामिया छाजे लाइ वेठी आहे तव्हां असांजी आवाम जे लाइ वेठी आहे असां उन्हनि जा दर न खड़काईंदासीं त पोइ कंहिंजा दरवाज़ा खड़काईंदासीं इंतज़ामिया हिकिड़ी बाला हुकूमत जे तरफ़ां इंतज़ामिया वेठी आहे असां इंतज़ामिया जो तव्हां चओ पिया त उहो हिकिड़ो सुवार आहे सुवार माना को ॿिए कंहिं ते सवारी करे थो या पाण सवारी आहे ते को ॿियो सवारी करे थो ॿियो सवारी करे थो साईं लालचंद चढ़ी करे सवारी करे थो पर पोइ उहो कहिड़ो माण्हू आहे तव्हांजो नालो खणंदो त भला केस दाख़िल थी वेंदो? नालो असां वक़्त ते खणंदासीं हीअ असांजी सॼी 80 क़ौम अवाम खे जेको आहे त इन असांखे तमामु हिंदू खे यरगमाल कयो आहे उन जॻह ते असांजी क़ौम हिकिड़ी वॾी असांजी क़ौम आहे जेकोंबाद जे अंदरि ऐं जेकोंबाद थर को सवा कटे अंदरूनी सिंध में पहिरें नंबर ते असांजी हिते बिरादरी हिंदू बिरादरी रहंदी आहे 30 खां 40,000 जंहिंखे मायूस करे जेको आहे त उन दरनि ते मजबूर कयो आहे जेको सदाम चंद उन दरनि खां कढी करे असांखे आज़ादु कयो असांजी पंहिंजी बिरादरी खे पंहिंजे कुटुंब में गॾु कयो असांजी हिन जेको आहे त साॻी वञी करे उन बिरादरी खे होटलनि में बंगलनि ते वञी करे पुॼायो आहे असांजी बिरादरी तमामु मायूस आहे उहो वक़्तु ॿुधाईंदो जॾहिं इलेक्शन जो केयर टेकर वेंदी उनजो फ़ैसिलो अवाम कंदी ऐं अवाम ॾिसंदी त कोई बि अचे उमेदवार उहो कंहिंजे नसीब लिखियल आहे पर लालचंद तमामु बेज़ार थी चुकी आहे उहो अॼु वक़्तु ॿुधाईंदो मां अॼु ॻाल्हायां थो बाद में वरी तव्हां हिकु दफ़ो इंटरव्यू कंदुसि मां वेंदुसि उहो तव्हां पाण सम्झो त बाबू उमेश लाखानी सही हो या ग़लति हो पर लाखानी साहिबु तव्हां एॾो हिकिड़ो पुरतशद्दद एहतजाज कयो जो माण्हुनि खे इतने हद ताईं उकसाए वरितो जो माण्हू पाण खे बाहि हेॾे चढ़ी सड़ी विया उनजी हयाती हली वई इन कंहिंजी हयाती हली वञे तव्हांजे इक़्तिदार वेचार जे उहिदे जे करे इहो बहितर अमल आहे? साईं ॾिसो न माण्हू जमहूरियत खे बहाल करण जे लाइ त वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं पाकिस्तान जे अंदरि हीअ असांजी पहचान बि हिकिड़ी जेकोंबाद जी हिकिड़ी वॾी पहचान आहे को मामूली पहचान न आहे जेको अवाम जे लाइ कुझु न करे सघे 14-14 सालनि जा छोकिरा मासूम छोकिरा न बालिग जेके 3 ॾींहं लालचंद पुलिस जे थोड़नि मसलनि में 2 इलाक़नि में विझराए छॾे ऐं केतिरी न्याणियुनि जा रिश्ता छॾराए करे असांजो कमु आहे ठाहिणु केतिरी न्याणियुनि जा रिश्ता टोड़े उनखे घर कहिड़ो माण्हू जेको चाहींदो त जेको आहे त लालचंद जेको आहे त असांखे इहो सदर खपे असां लालचंद को इलेक्शन जी घुर कई आहे असां को लालचंद खे माण्हुनि खे उकसाए पाण साड़ण ते छो मजबूर कयो? उकसाइण जी ॻाल्हि न आहे पब्लिक खे ओपन माहौल आहे ओपन माहौल में ॾिठो उते त 100 जी तादाद में माण्हू बीठा मीडिया जे साम्हूं आया माण्हुनि खे जेको आहे त पाण ॾिसो बीठा हुया व्हाट्सअप करे असांखे त हालांकि उहो जलसो बि छॾे करे असां फौरन कराची रवाना थी वियासीं हुन सां 10-15 ॾींहं उते हुयासीं पर असां इहा शइ केरु चाहींदो आहे जेको हिकिड़ो साम्हूं हिकिड़ी आहे जोश जज़्बो आहे उन जोश जज़्बे में जेको आहे त लालचंद ॿियनि माण्हुनि खे इस्तेमालु करे ऐं जेको आहे त साम्हूं पियो खणी अचे पाण स्क्रीन ते न पियो अचे उनजे करे माण्हुनि चयो वञ भला असां हिंदू जो बिरादरी जे मथां ॿिया हिकिड़ा कब्ज़ेदार थियनि था उनजे करे उन्हनि खां बर्दाश्त न पियो थिए इनजे करे उहो रोडनि ते निकिरण में मजबूर थिया। पर लाखानी साहिबु तव्हां ते इल्ज़ाम आहे तव्हां पंचायत जी प्रॉपर्टी फॿाई वेठा आहियो? सही ही इल्ज़ाम तराशियूं हर दौर में हर सियासतदान जे मथां लॻंदियूं आयूं आहिनि मां तव्हां दोस्तनि खां मीडिया खां सुवाल थो कयां मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी प्रूफ त खणी अचनि मुंहिंजे साम्हूं प्रूफ खणी अचनि था ही बाबूलाल प्रॉपर्टी मूंखे 2002 में सदाम चंद जे वक़्त में मूंखे यादि आहे हिकिड़ी पहचाती हाल मूंखे जेको उन्हनि ॾिनो भाइरनि उहो कहिड़ी कंडीशन में ॾिनो हो त हाणे उहो कहिड़ी कंडीशन में आहे हिकिड़ो मूंखे कचो मकान ऐं 2.5 फुटनि जूं 100 सालाना बिल्डिंग अथई अॼु उहा ॾिसो RCC जी उहा ठहियलु आहे ॾिसो था की हिकिड़ी पंचायती हाल हूंदी उनखां पोइ मां उनखे केतिरी प्रॉपर्टी ॾिनी आहे तव्हां सियासी प्लेटफॉर्म इस्तेमालु कयो था या पंहिंजी ख़िदमत? मां हमेशह ख़िदमत जे जज़्बे सां कयो आहे जॾहिं बि आहियां पंहिंजे प्लेटफॉर्म तो आहियां न कंहिंजे मथां ॿिए जी का बंदूक रखायो आहियां मां जॾहिं बि आहियां पंहिंजे कुल ते पाण आयो आहियां हिंदू बिरादरी जो मूंखे पूरो साकार आहे मूंखे पूरो हाणे कहिड़ो विजन आहे तव्हां वटि जेकॾहिं तव्हांखे को पावर मिले थो तव्हांखे उहा पंचायत जी सदारत मिले थी विजन कहिड़ो आहे तव्हां वटि छा कंदव? बिल्कुलु असां वटि मसइला जेके आहिनि पंहिंजे ॿाहिरि जॉब्स जा मसइला आहिनि नौजवाननि जा काफ़ी न्याणियुनि जा मसइला आहिनि ग़रीब गुरबो आहे न्याणियुनि जूं शादियूं आहिनि ऐं बाक़ाइदा जेका बि इहो व्हाट्सअप जेका जमहूरी जेको हिन वक़्तु जेको सिस्टम शुरू थियो आहे इहो फंड्स जो नौकिरियुनि जो 25 जॉब्स मां वरितियूं हुकूमत जे साम्हूं आहे मीडिया ते अची वियो मौलाबक चांडियो CM अदी फरियाल बाक़ाइदा जेको आहे जॉब्स ऐलान कया उनखां पोइ छा थियो फौरन ई मुंहिंजी इलेक्शन थी मां इलेक्शन करायमि पंहिंजी उनखां पोइ इहा असांजी बदकिस्मती आहे जेको आहे जी जो लालचंद कोई स्टैंड न वरितो हुननि जे लाइ न कंहिं वज़ीर सां न को मिनिस्टर सां मिलियो असांजा नौजवान मजबूर थी करे कंहिं कपिड़े जा दुकान खोलिया कंहिं परचून जा दुकान खोलिया इहा लालचंद जी नाअहली आहे जो असां रड़ियूं था कयूं रोडनि ते आवाम पई निकिरे। गवर्नमेंट तव्हांजे हिंदू जाति खे 2% कोटा जेका आहे उहो उन ते अमल न पियो थिए? 2% न 5% 5% ते अमल 5% ते अमल
अमल ॾिसो न, हमेशह अगरि मां ॿारु रोईंदो त अम्मा थन ॾींदी आहे। असांजो हिन वक़्तु जेको आहे मुस्तक़बिल जो सदर जेको वेठो आहे उनखे परवाह ई न आहे। माना हाल जो सदर न आहे, मुस्तक़बिल जो उहो सदर आहे। हिन वक़्तु जेको वेठो आहे उनजो कमु आहे। असां इन जे करे जदोजहद कयूं पिया त असां पंहिंजे हक़नि लाइ मथे ॻाल्हायूं। इलेक्शन करण जो मक़सदु इहो ई आहे त हीअ हिन 2 सालनि जे अंदरि 2.5 सालनि जे अंदरि कुझु, मां 2012 अक्टूबर में रिज़ाइन ॾिनी, 2012 अक्टूबर महीने में 6 तारीख़ ते हज जो ॾींहुं हो मां रिज़ाइन कई हुई। अॼु मूंखे पोणा 3 साल थिया। भला जॾहिं जॉइन कई हो उहा बि तारीख़ यादि अथव? हा, मां अक्टूबर में तारीख़ में जॉइन कई हुयमि। कहिड़ी तारीख़? 2009 में। माना छॾण जी त तव्हांखे हज वारो ॾियारो बि यादि आहे, तारीख़ बि यादि आहे, ॾींहुं बि यादि आहे, अक्टूबर जो जॉइन करण वारो कुझु बि यादि न आहे। अक्टूबर यादि आहे मूंखे साईं। 2009 में मां इलेक्शन थी, मां कामयाब थी आयो, सो अक्टूबर में छॾियो। बाबू महेश लाखाणी अॻूणो पंचायत सदर जी जज़्बाती मौक़िफ़ तव्हां ॿुधो, उनखे हसरत जी इंतिहा जो उनखे उहो जॾहिं उन्हनि पंचायत जी सदारत खे अलविदा पे चयो त उन वक़्त जो उनखे तारीख़ ॾिहाड़ो समूरी सूरत हाल यादि आहे। ज़ाहिर आहे जॾहिं को कुर्सी छॾींदो आहे त उन महिल उहा कुर्सी में इलाही सारी कशिश बि हूंदी आहे। कुर्सी कहिड़ी बि हुजे उन में ॾाढी कशिश हुजे थी। हाणे हक़ीक़ी ॻाल्हि इहा आहे त हिंदू जाती या सदाई मसइलनि में रहंदी या हिन जे लाइ को संजीदा बि थींदो। जीअं हितां जे कुझु घण घुरनि जो चवणु आहे त हिकिड़ी कंस्पायरेसी आहे जंहिंजे करे हिते हिंदू ॾींहुं ब ॾींहुं मसइलनि जो शिकार थींदा पिया वञनि। निज कारोबारी माण्हू, अमन पसंदि माण्हुनि जे लाइ जेकॾहिं सूरत हाल छिकताइण वारी हूंदी त ज़ाहिर आहे उहो ज़हनी तौर ते ॾाढो घणो टेंस रहंदो। अहिड़ी सूरत हाल में ज़ाहिर आहे उनजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रंदी। हिन हवाले सां हितां जे घण घुरनि खे बि घुरिजे त हिन निज पुरअमन ऐं कारोबारी तबिके माण्हुनि जे लाइ हिकिड़ो असराइतो किरदारु अदा करे हिन सिंध जी अमीर तरीन पंचायत ऐं सिंध जे ग़रीब तरीन माण्हुनि जे वसीलनि जे लाइ उन्हनि जी मदद जे लाइ किरदारु कॾहिं अदा कंदी इहा अमीर तरीन पंचायत। उहो त हिकिड़ो इंतज़ारु ई आहे तव्हांजे माण्हुनि खे। हिन पंचायत जे लाइ छिकताइण वारी सूरत हाल हिन महिल हलंदड़ आहे। उन जा कारण सबबु सभु तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहिनि। उहे छो पियो थिए? एहतिजाज बि थियनि था, माण्हुनि जूं हयातियूं बि वञनि थियूं, पर हीअ साॻे जो साॻी सूरत हाल अञा ताणी ओड़ो ई मौजूदु आहे। ख़ुदा करे त हीअ पंचायत जो मसइलो ख़ुशि असलूबी सां मुकमिल थिए ऐं हक़ीक़ी जेको माण्हुनि जी ख़िदमत करे सघे उन माण्हूअ खे हिन कुर्सीअ ते आंदो वञे त जीअं उहो जज़्बे सां सरशार हुजे ऐं मसइलनि जे वर चिड़ियल हिन माण्हुनि जे लाइ को असराइतो किरदारु अदा करे सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।